पोइ असांजो वालिद साहिबु छा कंदो वीचारो, असांजे 3-4 असांजा भाउर हूंदा हुआसीं, टिनी चइनी खे उठ ते खणी उतां थर मञा ईंदो हो। उठ ॿी का सुवारी कोन हूंदी ऐं का बि सुवारी कोन हूंदी, सिर्फ़ु उठ ते हूंदो। पोइ 3-4 ऐं माण्हुनि में मशहूरु हुयो उतां जा माण्हू जेके आहिनि सो मज़ाक में चवंदा त मौजन तो वटि त कुझु कोन्हे, तूं अटो तो वटि अटो त आहे कोन को जो तूं ॿारनि खे खाराई, तंहिंजे करे तूं उन्हनि खे स्कूल तो वठी वञी। मुंहिंजो वालिद साहिबु जेको उनजो तालुक़ु हुर जमायत सां हो ऐं उहो लोढ़े में नज़रबंदि हो। ही जेके लोढ़ा आहिनि जेके लोढ़ा आहिनि, जेके कंसंट्रेशन कैंप्स जेके सॾिबो आहे, उहो उन लोढ़े में मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजे वालिद साहिबु यानी मुंहिंजे ॾाॾे सां गॾु नज़रबंदि हुयो। पोइ वरी ॻोठ जो जेके माण्हू हूंदा उहे मूंखे चवंदा त यार मानी तूं असां वटि खाईंदो कर, को माण्हू चवंदो त नेरनि असां वटि कर, को माण्हू चवंदो त मंझंदि जी मानी तूं असां वटि खाईंदो कर, को माण्हू चवंदो त राति जी मानी असां वटि खाईंदो कर। ईअं मुंहिंजो गुज़र सफ़र थींदो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त इहे 4-5 चीफ मिनिस्टर कम जो तरीक़ो कंहिंजो वणियो? मूंखे जेको आहे सो अब्दुल्ला शाह जो स्टाइल तमामु घणो वणियो। अब्दुल्ला शाह जो स्टाइल उहो प्रॉम्प्ट हूंदो हो ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त फौरी तौर ते उनजी इम्प्लीमेंटेशन जेको आहे सो चाहींदो हुयो। लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे असांजो दोस्त आहे, इंफॉर्मेशन जो अॻूणो ऑफिसर, पोइ डायरेक्टर जनाब सनाउल्लाह राजड़ साहिबु। सनाउल्लाह राजड़ साहिबु जेको आहे उन सां मुंहिंजो तालुक़ु हीअ आहे त आउं जॾहिं प्रेस सेक्रेटरी हुउसि त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट असांजी मदद लाइ पंहिंजा कुझु ऑफिसर मोकिलींदी। उन्हनि में हिकिड़ो जेको इंफॉर्मेशन ऑफिसर जंहिंसां गॾिजी मूं कमु कयो उहो जनाब सनाउल्लाह राजड़ साहिबु आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको चुप करे वेहे थो, हिकिड़ो माण्हू आहे जेको घणो ॿुधे थो, हिकिड़ो माण्हू आहे जेको सिखण जी कोशिशि थो करे, सम्झण जी कोशिशि थो करे। ऐं कॾहिं कॾहिं ॿुधंदे 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 ॾींहं लॻी वेंदा, उहो वेठो ॿुधंदो ऐं मां महसूसु कंदो या त ही ॿोड़ो आहे या त ही गूंगो आहे, पर हिन जे सम्झ जा जेके बि दिमाग़ जा वसीला आहिनि उहे हम वक़्तु हर वक़्तु खुलियल रहनि था ऐं हू सम्झंदो ऐं सिखंदो रहे थो। अचो त पंहिंजे दोस्त सनाउल्लाह राजड़ साहिब जे बारे में अव्हांखे कुझु ॿुधायूं उनजी ज़ुबानी। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। सनाउल्लाह वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां वॾी ॻाल्हि हीअ आहे त तव्हां मूंखे ख़बर न आहे त ॼमण महिल बि रुना हो या न, तॾहिं बि चुप करे वेठा हो, पर जेका नेठ आई, जेका हम्बलनेस मूं अव्हां में पहिरियां ॾिठी अॼु बि उहा ई आहे ऐं हैरत अंगेज़ आहे। अव्हां ॿुधायो मूंखे त अछड़े थर में तव्हां ॼावा? जी सर। अच्छा, हाणे पंहिंजे माउ पीउ जे बारे में ॿुधायो, उहे छा आहिनि? मुंहिंजो वालिद साहिबु जेको उनजो तालुक़ु हुर जमायत सां हो। अच्छा। ऐं उहो लोढ़े में नज़रबंदि हो। ही जेके लोढ़ा आहिनि अंग्रेज़नि ठाहिया, जेके कंसंट्रेशन कैंप्स जेके सॾिबो आहे, उहो उन लोढ़े में मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजे वालिद साहिबु यानी मुंहिंजे ॾाॾे सां गॾु नज़रबंदि हुयो। ऐं खिपरे जे पासे में मऊअ जो ॻोठु आहे, मऊअ जे ॻोठ में हिकिड़ो लोढ़ो हुयो, उते लोढ़े में नज़रबंदि हुयो। पोइ अंग्रेज़नि जेको आहे सो नौजवान जेके छोकिरा हूंदा उन्हनि खे पढ़ाईंदा बि हुया ऐं पोइ ॾींहं जो उन्हनि खे मोकल हूंदी त तव्हां हलिया वञो पंहिंजो कमुकार लाइ, पोइ राति जो मोटी अचो। मुंहिंजो वालिद साहिब जो वालिद यानी मुंहिंजो ॾाॾो जेको जंहिंजो नालो चनेसर हो, उहो जेको आहे सो लोढ़े में ई गुज़ारे वियो। अच्छा। लोढ़े में ई गुज़ारे वियो त पोइ मुंहिंजो वालिद साहिब खे वसियत करे वियो त मूंखे जेको आहे सो अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नाइजी। असांजो जेको अबाणो क़ब्रिस्तान आहे उहो उन मऊअ ॻोठ खां 30 किलोमीटर थर वारे पासे ॾे आहे, जिते कुझु का बि सुवारी ॿुवारी कान वेंदी आहे, कुझु बि न। अॻे उठनि ते माण्हू वेंदा हुआ, उठनि ते सफ़र कंदा हुआ। हाणे 4 व्हील गाॾियूं निकितियूं आहिनि, वञनि थियूं। रोड बि आहिनि? न, रोड बोड कुझु कोन्हे। न मूं चयो हाणे रोड बि थर में आहिनि। हा, अॻे त उहे बि न हुआ। हा, मतिलबु रोड कोन्हे, अञा बि कोन्हे। हा, अञा बि कोन्हे। अछड़े थर वारी तव्हांजे पासे कोन्हे? असांजे थर जे पासे ॾे कोन्हे। हू जेको थर आहे नगर पार्कर वारो, इस्लामकोट वारो, उन में रोड ॾाढा ठहिया आहिनि, पर अछड़े थर वारो जेको पासो आहे ओॾां को रोड रस्तो कोन्हे। ॾाॾे जी वसियत जो छा थियो? पोइ जेको आहे सो जीअं त मुंहिंजो वालिद साहिबु ॻाल्हि कंदो त मुंहिंजे ॾाॾे खे दफ़नाइण जे लाइ हू उठ ते लाश खणी वियो ऐं पोइ वञी उते पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नाई। ऐं दफ़नाइण वक़्तु बि मुंहिंजो वालिद साहिबु अकेलो हुयो,
वालिद साहिबु अकेलो ओड़े पाड़े जो के माण्हू के हिकु ॿ गॾु थी सघिया, छो त उन ज़माने में 1942 में हुरनि जी मार्शल लॉ लॻल हुई, तंहिंजे करे माण्हू सभई घरनि खां इहे ॿाहिरि रहंदा हुआ ऐं इहो ख़ौफ़ हूंदो हो त इहो पुलिस जा माण्हू अचनि था गिरफ़्तार कंदा या हीअं कंदा, त उन जे करे हिकिड़े क़िस्म जो जेको आहे सो पोइ उते माण्हू गॾु कोन थी सघिया। कोई कंहिंजी हमदर्दी बि न कंदो, हमदर्दी बि घटि कंदा, लिकी कंदा, मतिलबु लिकी हमदर्दी कंदा। त वालिद साहिबु मुंहिंजो जेको आहे उहो चवंदो त मूं पंहिंजे अबे खे अकेले सिर दफ़नायो, अकेले सिर दफ़नायो ऐं पोइ जेको आहे उठ ते लाश खणी वियो, उठ ते अकेलो लाश खणी वियो, उते वञी दफ़नाई, छो त हुरनि जी जेका मार्शल लॉ हुई 1942 वारी, उन में ॾाढा प्रॉब्लम थियल आहे, थर जे माण्हुनि में ख़ौफ़ हुयो त हीअ असांखे पुलिस ॿधण ईंदी, तंहिंजे करे जेको बि माण्हू खिपरे वारी साइड खां ॾखण वारी साइड खां ईंदो हो त हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थींदो ऐं माण्हू घर छॾे हलिया वेंदा, इन जे करे जेको आहे। पोइ अव्हांजे वालिदेन ॾाॾा या वालिद साहिबु कयो छा हो मुंहिंजो उन्हनि खे कंसंट्रेशन कैंप्स में रखियो? मुंहिंजो वालिद साहिब जो जेको ॾोह हुयो उहो ज़ाहिरी तौर ते त इहो हुयो त असांजा जेके वॾा हुया उहे फ़र्क़ी हुया, मतिलबु त असांजे अबे जो बि ॾाॾो जेको हो उहो मतिलबु फ़र्क़ी हुयो। फ़र्क़ी छा खे चइबो? फ़र्क़ी जो मतिलबु त हुर जमायत में हिकिड़ो इंतिहा पसंदि हिकिड़ो टोलो थींदो आहे, जेको चवंदो आहे त जेको आहे सो मतिलबु त हू आम माण्हुनि खां थोरो अलॻि हूंदो आहे, निरालो। न उहो छा फ़र्क़ु छा आहे? उहो फ़र्क़ु इहो कंदा आहिनि त मतिलबु हू जेके आहिनि सो पाण खे थोरो एक्सट्रीमिस्ट सम्झंदा आहिनि। न पोइ उन में कंदा छा हा? कंदा इहो त आम माण्हू सां गॾु कोन खाईंदा हुआ, आम पीर साहिब जो जेको मुरीद हूंदो उन सां कंसल्टेशन न कंदा हुआ, उन खे सलाह मशवरो न ॾींदा हुआ, चवंदा हुआ त हीअ जेके आम रवाजी मुरीद आहिनि, असां ख़ासि मुरीद आहियूं। पोइ ख़ासि मुरीद कंदा छा? उहे मुख़्तलिफ़ पंहिंजो थर जो कारोबार कंदा। न उहो त थियो ज़ाती ॻाल्हि न, पर फ़र्क़ी जो हुआ त उहे एक्सट्रीमिस्ट बि हुआ, त उन एक्सट्रीमिज़म में अमली तौर हू कंदा छा हुर जमात जे लाइ? हुर जमात जे लाइ इहो कंदा त पीर साहिब जो हिकिड़ो शान जेको आहे सो निरालो आहे, उन सां गॾु को बि माण्हू जेको आहे सो न अचे, न घुमे, न फिरे, न करे, ऐं जेको आहे सो मतिलबु त हुननि जा थांव बि अलॻि हूंदा ऐं हू आम मुरीदनि सां गॾु न खाईंदा, आम मुरीदनि खे सेकंड दर्जे जो सेकंड क्लास जो मुरीद सम्झंदा हुया। असांजा वॾा जेके आहिनि सो फ़र्क़ी हुया, पर पोइ जेको आहे सो उन्हनि खे वक़्त बे वक़्तु अंग्रेज़ सरकार चयो त भई तव्हां थर में न रहो, तव्हां लॉ एंड ऑर्डर जो प्रॉब्लम था पैदा करियो, तव्हां थर में न रहो। मां इहो पुछण वारो हुउसि न त माना हू लॉ एंड ऑर्डर जो प्रॉब्लम पैदा कंदड़ माण्हू हुआ तॾहिं फ़र्क़ी हुआ? असांजा वॾा जीअं त असांजो पर ॾाॾो जीअं त फ़र्क़ी हुयो ऐं उनजो थर में तड़ो असांजो हुयो ॾेदरो, उते 2-4 घरड़ा हुया जिते उहो रहंदो हो। पोइ उन्हनि खे जेको आहे सो वक़्त बे वक़्तु अंग्रेज़ सरकार लिखियो त तव्हां जेको आहे सो ग़ैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलवस था थियो, तंहिंजे करे तव्हां शहरनि खे वेझो अची रहो, तव्हां इन ॿाहिराड़ी पोइ ॾूराणे इलाइक़नि में न रहो। पोइ उनखे जेको आहे सो असांजे ॾाॾे खे मऊअ में वठी आया। असांजो ॾाॾो जेको आहे सो ईअं तव्हां सम्झो त रोज़े नमाज़ जो पाबंद हो ऐं निकाह पढ़ंदो हो, त ईअं 2 रुपया के उतां मिलंदा त मिलंदा, इन ते हुनजो गुज़र सफ़र हुयो। पोइ हुनखे जेको आहे सो वठी आया उन कंसंट्रेशन कैंप्स जंहिंखे लोढ़ो चइबो हो, उते वठी आया। पोइ उते 42 में फ़ौत थी वियो, ॾाॾो असांजो फ़ौत थी वियो। पोइ वालिद साहिबु जेको आहे उनखे दफ़नाए आयो? वालिद साहिबु उनखे दफ़नाए आयो। पोइ मुंहिंजो वालिद साहिबु उते ई लोढ़े में 2-4 अखर पढ़े पियो। लोढ़े में अंग्रेज़ कंदा हुआ त जेके नौजवान छोकिरा हूंदा हुआ उन्हनि खे 2-3 अखर पढ़ाईंदा बि हुया। उन पढ़ाइण जो इंतज़ाम कंदा? हा, इंतज़ाम कंदा, सरकारी तौर ते इंतज़ाम कंदा। टीचर ॾींदा? हा, टीचर मुक़ररु कंदा हुआ। अच्छा। त उहे जेके आहिनि सो मुंहिंजो वालिद साहिबु उते हिकिड़ा प्राइमरी जा 1-2 दर्जा पढ़ियो, क़ुर शरीफ़ बि पढ़ियो, तर्जुमो पढ़ियो। पोइ उन जे करे वालिद साहिब खे पंहिंजे औलाद खे पढ़ाइण जो ॾाढो शौक़ु थियो। पोइ असांजो वालिद साहिबु छा कंदो हो वीचारो, असांजे 3-4 असांजा भाउर हूंदा हुआसीं, 3-4 खे उठ ते खणी उतां थर मञा ईंदो हो। उठ ॿी का सुवारी कोन हूंदी ऐं का बि सुवारी कोन हूंदी, सिर्फ़ु उठ ते हूंदो। पोइ 3-4 ऐं माण्हुनि में मशहूरु हुयो, उतां जा माण्हू जेके आहिनि सो मज़ाक में चवंदा त मोजन तो वटि त कुझु कोन्हे, तूं तो वटि अटो त आहे कोन को जो तूं ॿारनि खे खाराई, तंहिंजे करे तूं उन्हनि खे स्कूल थो वठी वञी। पोइ असां अहिड़े तरीक़े सां पढ़ंदा हुआसीं। माना हुननि जो ख़्यालु हो
हुननि जो ख़्यालु त इहो हुयो। स्कूल में जेको पढ़ाए थो हा उनखे गुज़र माश तंग आहे, ही पैसा हासिल करण लाइ हा, कनि था। गुज़र माश तंग आहे, तंहिंजे करे हिन जेको आहे मदरसे में वञी उते छॾियो आहे। ऐं अबो असांखे उन्हनि स्कूलनि में दाख़िल कराईंदो हो जिते राश बि मुफ़्त में हुजे, जिते मानी बि मुफ़्त जी मिले, जिते किताब बि मुफ़्त जा मिलनि, ऐं इन जे करे असांखे पढ़ाए। तव्हांजो वालिद साहबु जी सर। उहा मूंखे पढ़ाइण जे लाइ घणा किलोमीटर ॾेदरे खां वेंदो हो? असां ॾेदरो खां जेको आहे मए में हो, मयो में असां त ॾेदरे ते हुयासीं। ॾेदरे ते जेको असांजो बुनियादी तड़ हुयो, हा जिते असांजा हिकु ॿ घरड़ा हुया, हा ऐं इंतिहाई कसम परसी वारी गुरबत तव्हां न चओ, गुरबत जी इंतिहाई जेका गुरबत जेका चइबी आहे उन वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं। पोइ वालिद साहिबु असांखे उठ ते खणंदो हो, 3-4 असीं भाउर हूंदा हुआसीं, ऐं हिकिड़ो असांजो सोट हूंदो हो, उन्हनि खे बि खणंदो हो। पोइ हिकिड़े उठ ते खणंदो हो ऐं पोइ अची असांखे भिट भाइटी जे स्कूल में दाख़िल कई। भिट भाइटी जे स्कूल में मानी बि मुफ़्त जी मिलंदी हुई, ऐं जेको आहे किताब बि मुफ़्त जा मिलंदा हुआ, ऐं तक़रीबन लटो कपिड़ो बि मुफ़्त जो मिलंदो। उहो केरु हलाईंदो हो स्कूल? उहो जेको आहे मरी ख़ानदान हलाईंदा हुआ। सरकारी न हो? सरकारी न हो। रईस सोहराब ख़ान मरी जेको आहे मशहूरु, जीअं हिते असांजो हसन अली आफ़ंदी मशहूरु रहियो, तीअं इन इलाइक़े जो जेको हसन अली आफ़ंदी हो उहो सोहराब ख़ान मरी हुयो। उन्हनि जेको आहे उन्हनि जो स्कूल हुयो, उते इहा मानी बि मुफ़्त जी हूंदी हुई, ऐं खाधो बि मुफ़्त जो हूंदो हो, राश बि मुफ़्त जी हूंदी हुई, ऐं कपिड़ो बि मुफ़्त जो हूंदो हो, ऐं उहो ख़ैरात बि ज़कात में ॾींदा हुया। अहिड़े तरीक़े सां असां ज़िंदगी गुज़ारीसीं। घणा ॿार हूंदा? जी साईं। अवां 3 भाउर, सोट 4, 5? असां 4 ॼणा रहियासीं। त ॿिया घणा? ॿिया जेके तक़रीबन तव्हां सम्झो त 150-200 शागिर्द हुया। अच्छा। ऐं 150 पैसा, ऐं मोस्टली भिट भाइटी में उहे माण्हू पढ़िया जेके थर जे पासे जा हुया, ॼाम साखी जे इलाइक़े जा, छाछरे जे इलाइक़े जा, उमरकोट जे इलाइक़े जा, नगर पार्कर जे इलाइक़े जा जेके बि छोकिरा पढ़िया उहे ज़माने में घणो करे उते ई पढ़िया भिट भाइटी में। उन खां पोइ जल्दी जेको आहे मूंखे वरी वालिद साहिबु उते हाजी मोहम्मद बख़्श कुबर ॻोठु हूंदो हो खिपरे जे पासे में, उते जेको आहे दाख़िल करायो। उहे हो स्कूल घणो वक़्तु पढ़ियो? उते मां 6 महीना पैसो। 6 महीना। 6 महीना खे मिसाल छॾे आया वालिद साहब? जी सर। पोइ वरी वठणु ईंदा? जी सर। पोइ वालिद साहब 6-12 महीने ईंदो हो। 6-12 तव्हां घणे वक़्तु रहियो 6 महीननि में? घर कॾहिं घणा दफ़ा आयो? ईअं तव्हां सम्झो त को 12 महीने घर वेंदा हुआसीं त वेंदा हुआसीं। अवां 6 महीना पढ़िया हो न उते? जी सर। त तव्हां उतां मोटी छो आयो? उतां वरी आऊं खिपरे जे पासे में जेको स्कूल बख़्श कुबर में आयो? हाजी मोहम्मद बख़्श कुबर जो जेको ॻोठु हुयो, उते बि मानी मुफ़्त जी हूंदी हुई। पोइ उते किताब बि मुफ़्त जा मिलंदा हुआ। पोइ उते जेको आहे पढ़ियासीं। 5 दर्जा मूं कुबर ॻोठु स्कूल मां पास करे वरिता। उहो सरकारी स्कूल? हा, स्कूल सरकारी। ऐं उते ॿार घणा हुआ? उते ॿार जेके 50 ई खनि हुया सर। माना हुतां खां घटि हुआ? हा, हुते 50। हुते वॾी हॉस्टल हुई सर भिट भाइटी में, रईस सोहराब ख़ान मरी वारनि जी जेका आहे। हा जी सर। अञा आहे? हाणे शायदि हूंदी। हाणे त मुंहिंजी त बदनसीबी आहे त मां 30-40 सालनि में वञी कोन सघियो आहियां उते ॾिसण जे लाइ, वञी कोन सघियो आहियां, या मूंखे ख़बर न पई सघी आहे त उते कहिड़ो छा पोज़ीशन आहे। हाणे मूं ॿुधो इहो आहे त स्कूल सरकारी तहवील में वठी छॾियो अथनि, नेशनलाइज़ थी वियो आहे स्कूल। हाणे पोइ 5 दर्जा उते पढ़ियो कहिड़े साल में? इहे 5 दर्जा जेके आहिनि तव्हां सम्झो त 70 वारो ज़मानो हुयो। 70 वारो ज़मानो पढ़ियो काॾे? उन खां पोइ जेको आहे वालिद साहिबु मूंखे जेको आहे चयो त तूं जेका नथो पढ़ी, पोइ वरी आउं गवर्नमेंट हाई स्कूल खिपरे में दाख़िल थियुसि। न पढ़ण जी ॻाल्हि आई छा तव्हांजी त मां न पढ़ां? न मतिलबु त उहा इन करे आई जो जॾहिं गवर्नमेंट हाई स्कूल खिपरे में आउं दाख़िल थियुसि त उते जेको आहे रोज़ानो आउं मोचड़ा खाईंदो हुउसि। इन करे जो कापियुनि जा पैसा कोन हूंदा स्कूल जा। वालिद साहिबु उहो स्कूल जी फ़ी त माफ़ु हूंदी, पर स्कूल जा जेके किताब वठण में हूंदा, कापियूं वठणु पवंदियूं, उहो ख़र्चु कोन हूंदो। न पर उस्ताद त मारींदा हुआ त ॼट हुजे, पढ़ाई न करे अचे, होमवर्क न करे, कापी कोन हूंदी, किताब न हूंदो, तॾहिं बि मारींदा? हा, तॾहिं बि मारींदा। छो त पोइ सबक़ु यादि करे कोन ईंदा हुआ। सबक़ु यादि करे न ईंदो हुउसि त उन जे करे मारींदा। ऐं पोइ मूं वालिद साहिब खे आउं इहो चई कोन सघियुसि त पैसनि जी ज़रूरत आहे, छो त अबे जी हालत जी मूंखे ख़बर हुई त अबे वटि कुझु आहे कुझु कोन। ऐं उहो जेको आहे अहिड़े तरीक़े सां मूंखे माफ़ु कजां, वरी हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई त वालिद साहिबु उन कंसंट्रेशन कैंप मां कॾहिं निकितो?
वालिद साहिबु जेको आहे सो इहे लोड़ा जेके आहिनि सो पोइ जेको आहे सो पाकिस्तान ठहियो जीअं मिसाल ही 42 में कंसंट्रेशन कैंप्स हुयूं ऐं वालिद साहिबु हुते 42 में ॾाढो फोत थी वियो। उन खां पोइ 5-7 सालनि में लोड़ा ख़तमु थी विया। मुल्क ठहण खां पोइ हा, मुल्क ठहण खां पोइ लोड़ा ख़तमु थी विया ऐं अंग्रेज़नि इहो चयो त बाबा जेॾां वञो तव्हां वञी पंहिंजो धंधो करियो, वञी जेको आहे सो असां करियो। पोइ 47 खां पोइ अंग्रेज़ सरकार जो जेको इंट्रस्ट आहे उहो बि ओतिरो न रहियो, ओतिरो न रहियो। मशहूरु पुलिस ऑफिसर हूंदो हो H.T. लैम्ब्रक साहिबु, उहो बि उन पासे सांगड़ जे पासे ॾे जॾहिं मार्शल लॉ लॻी हुई त इहा जंहिं हुर मूवमेंट ते लिखियो बि। हा, हुर मूवमेंट ते लिखियो बि सही, उहो दी टेररिस्ट जे नाले सां किताबु लिखी, हा। किताबु जेको आहे लिखी। उन खां पोइ हू सिंधी ॻाल्हाईंदो हो, सिंधी माण्हू सां सिंधी में ॻाल्हाईंदो हो ऐं हू जॾहिं चवंदा हुआ त असां त को ॾोह ई कोन कयो आहे, त हू उन्हनि खे ॿुधाईंदो त तव्हां फलाणे हंध ते त असांखे हमिलो कयो, तव्हां मारियो पिया असांखे, वरी तव्हां कीअं था चओ त असां जेको हमिलो कनि। हू माइनि सां बि सिंधी ॻाल्हाईंदो ऐं मर्दनि सां बि सिंधी ॻाल्हाईंदो H.T. लैम्ब्रक। पोइ अवां हाई स्कूल आयो? पोइ हाई स्कूल मां 6 महीना पढ़ी सघियुसि। उन खां पोइ उते पासे में हिकिड़ो स्कूल हुयो जंहिंजो नालो हुयो ॻोठ हाजी महरूफ़ राजड़। उन ॻोठ हाजी महरूफ़ राजड़ में मूं वञी क़ुर पाक हिफ़िज़ कयो। पोइ मूंखे स्कूल आहे मदरसो आहे? मदरसो हुयो, मदरसो हुयो। क़ुर पाक जेको आहे सो हिफ़िज़ करण जे लाइ ऐं उते दाख़िलु थियुसि। 2 महीना या 2.5 महीना हुयुसि त उहो जेको उस्तादु असांखे पढ़ाईंदो हो उहो शहीद थी वियो। उहा उते बि तव्हांखे मानी रिहाइश हुई? उते मानी रिहाइश मुफ़्त जी हुई, जंहिंजे करे आउं पढ़ी पियो सघियुसि पिए ऐं क़ुर पाक मूं हिफ़िज़ करणु शुरू कयो। 5-6 सिपारा मूं क़ुर पाक जा यादि कया। त उन खां पोइ जेको आहे सो असांजो उस्तादु शहीद थी वियो। उस्ताद जो जेको नालो हुयो उहो अब्दुल हक़ सुमरो साहिबु हुयो। उहो जेको ख़ालिद सिराज सुमरो, ही ख़ालिद सुमरो जेको कासिम सुमरे वारा न ही लाड़काणे में जेके आहिनि पंहिंजो राशिद सुमरो, ख़ालिद महमूद सुमरो, इन जो सॻो सोट हुयो। अच्छा, इन जो सॻो सोट हो, पर उहो पीर ॻोठ जे मदरसे मां जामिया राशिदीअ में जा फ़ारिग़ तहसील हुयो ऐं पोइ हू असां ॻोठ हाजी महरूफ़ राजड़ में पढ़ाईंदो हो। पोइ आउं उते पढ़ंदो हुउसि क़ुर पाक ऐं हू मूंखे चवंदो हो त तूं जेको आहे सो क़ुर पाक बि ग़लति थो पढ़ी। अच्छा, क़ुर पाक बि ग़लति थो पढ़ी, तंहिंजे करे सही कंदो हो उनखे? हा, उन सही कंदो हो। मूंखे चवंदो हो त तव्हां क़ुर पाक जेको आहे हिफ़िज़ करियो था, पर क़ुर पाक तव्हां ग़लति पढ़ो था, तंहिंजे करे हू त मूंखे उनजो एहतियात करण जे लाइ चवंदो हो बाक़। पोइ असां उस्ताद साईं जॾहिं शहीद थियो त मदरसे जा सभु छोकिरा जेके आहिनि क़तलु थियो, उहो कंहिं मामले ते को क़तलु थी वियो, उन्हनि जे मामलनि जी मूंखे ख़बर न आहे। हा, पर उहो बाद में जो शहीद थी वियो ॻोठ में, त पोइ उन खां पोइ जेको आहे सो जेके बि मदरसे जा छोकिरा हुया उहे आस पास जे ॻोठनि जा हुया, उहे फौरी तौर ते पंहिंजे ॻोठु भॼी विया, पंहिंजे घर भॼी विया। ऐं जीअं त मुंहिंजो को घर घाट कोन हुयो, मूंखे घर में कुझु बि कोन हो खाइण जे लाइ, न मुंहिंजो हिते को घर वेझो हुयो, तंहिंजे करे आउं उन ॻोठ में वेठो हुउसि। मस्जिद खे ॿुहारी पे ॾिनमि, मस्जिद में पाणी पे भरियमि या मस्जिद जो बग़ैर मुआवज़े जे कम पे कयुमि। त ॻोठ जे माण्हुनि वरी इहो सम्झो शायदि हिनखे पढ़ण जो शौक़ु आहे जो हीउ वेठो आहे। असांखे पढ़ण जो शौक़ु ॿियो कोन हुयो, पर बुख जेका हुई असांजे जेका घर में बुख जेका हुई, उन बुख जे करे, गुरबत जे करे आउं उते जेको आहे सो वेठो रहियुसि। ऐं जेको आहे सो पोइ ॻोठ जे माण्हू इहो सम्झो शायदि हिननि खे पढ़ण जो शौक़ु आहे। पोइ वरी ॻोठ जे जेके माण्हू हूंदा हुआ उहे मूंखे चवंदा त यार मानी तूं असां वटि खाईंदो कर। को माण्हू चवंदो त नेरनि असां वटि कर, को माण्हू चवंदो त मंझंदि जी मानी तूं असां वटि खाईंदो कर, को माण्हू चवंदो त राति जी मानी असां वटि खाईंदो कर। ईअं मुंहिंजो गुज़र सफ़र थींदो। उन खां पोइ उन ॻोठ जा के चङा माण्हू हुया जेके पीर ॻोठ जे मदरसे में पढ़णु विया, छो त मदरसे जेको उते हुयो ॻोठ हाजी महरूफ़ राजड़ में, उहो बि जामिया राशिदी जी शाख हो, पीर ॻोठ जे मदरसे जी जामिया राशिदी जी शाख हुई। सुमरो साहिब बि उन शाख जे करे उते पढ़ाइण आयो? जी साईं, उहो शाख हुई। तंहिंजे करे पोइ वरी ॻोठ जा जेके मुअज़्ज़िज़ माण्हू हुया, हाजी धणी बख़्श राजड़ जेको हुयो, उन चयो त आउं पंहिंजनि पुटनि खे वठी थो वञा। उन जा पुट जेके हुया उहे ॿई हाफ़िज़ क़ुर पाक जा हाफ़िज़ हुया, हाफ़िज़ बुरहानुद्दीन राजड़ ऐं हाफ़िज़ उमेद अली राजड़। उन्हनि चयो त असां दरगाह ते वञूं था पढ़ण जे लाइ, त मूं बि उन्हनि खे मिंथ कई त यार मूंखे बि तव्हां वठी हलो। पोइ अहिड़े तरीक़े सां मूंखे जेको आहे पीर ॻोठ वठी विया। पोइ पीर ॻोठ में पोइ उते जेको आहे सो आउं फ़ारसी बि पढ़ियुसि, ख़ैरपुर। अच्छा, पोइ फ़ारसी बि पढ़ियुसि, अरबी बि पढ़ियुसि। पोइ उते मूं मौलवी अरबी, आलिम अरबी, फ़ाज़िल अरबी जो इम्तिहान बि ॾिनो। उन खां पोइ वरी मूं पीर ॻोठ जे स्कूल मां ई प्राइवेट में मैट्रिक जो इम्तिहान पास कयो।
पीरगोठ जे प्राइवेट पीरगोठ जे गवर्नमेंट हाई स्कूल मञा जेको आहे सो मूं इम्तिहान पास कयो मैट्रिक जो। छो त पोइ वरी मूंखे इहो अहसासु थियो त सरकारी नौकिरी जेका आहे सा कोन मिलंदी जेसि ताईं तव्हां मैट्रिक न हूंदव। पोइ वरी इन ख़ुशीअ में जेको आहे सो मूं वरी पढ़णु शुरू कयो त पोइ वरी मूं मैट्रिक कई प्राइवेट में कई। पोइ मूं ख़ैरपुर मञा इंटर कयो ऐं जॾहिं आउं इंटर करे रहियो हुउसि त ख़ैरपुर में त मूंखे जेको आहे सो महिराण मञा हिकिड़ो लेटर आयो महिराण हैदराबाद मञा त जेको आहे सो तव्हां जेकॾहिं हिते कमु करणु चाहियो त तव्हांखे 600 रुपया मुआवज़ो ॾींदासीं, तव्हां जेको अचो। तव्हांखे कंहिं चयो त हुनजी एड्रेस असांजो जेको न्यूज़ एडिटर हो अमानुल्ला बलोच, इन जे विच ते आउं महिराण अख़बार जो नुमाइंदो बि थी वियुसि, मतिलबु महिराण अख़बार जो रिपोर्टर थी वियुसि आउं पीरगोठ मञा। ऐं पीरगोठ मञा ख़बरूं मोकिलींदो हुउसि पीर साहिब जूं या ॿियनि जूं उन्हनि जूं ख़बरूं। ऐं महिराण हुई बि उन्हनि जी अख़बार, महिराण हुई बि उन्हनि जी अख़बार। पोइ आउं जेको आहे सो महिराण में हलियो आयुसि। पोइ आउं महिराण में रहियुसि, पर मूंखे इहो अहसासु हुयो त जल्दी मूंखे सरकारी नौकिरी ॾे वञिणो आहे, जल्दी मूंखे सरकारी नौकिरी में। ऐं पोइ जीअं मूं उते BA कई, तीअं मूंखे हुननि इजाज़त ॾिनी त तव्हां भले हाणे हलिया वञो। पोइ जेको आहे सो आउं हलियो आयुसि ऐं कराची में उते जेको आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में मूं अप्लाई कयो ऐं उन्हनि में मूं सिफ़ारिश बि ॾाढी कराई। ऐं नज़र अब्बास सिद्दीकी जेको सेक्रेटरी हुयो उन खे मूं सिफ़ारिश कराई। ऐं पोइ हुननि उन ज़माने में इंफॉर्मेशन ऑफिसर 16 ग्रेड जी पोस्ट हुई ऐं उन जे लाइ इहो हूंदो त या MA सहाफ़त में हुजे या BA हुजे ऐं 2 साल अख़बार में कमु करण जो तजुर्बो हुजे। उन तजुर्बे जी बुनियाद ते मूंखे जेको फिट थी वियो, मूंखे फिट करे छॾियो ऐं रोज़गार सां लॻी वियुसि। 17 ग्रेड जी जी 16 ग्रेड तॾहिं इंफॉर्मेशन तॾहिं इंफॉर्मेशन ऑफिसर 16 ग्रेड में हुयो। पोइ जाम सादकली उनखे अपग्रेड करे 17 ग्रेड करे। तव्हां कंहिं वज़ीर आला साहिब ॿियनि सां रहियो, साईं अब्दुल्ला शाह कसावा? ऐं साईं मुज़फ़र हुसैन शाह सां गॾु रहियुसि, PRO थी रहियुसि। ऐं जेको आहे सो ॿियनि साईं अब्दुल्ला शाह जो PRO थी रहियुसि, अरबाब ग़ुलाम रहीम जो PRO थी रहियुसि, ॿियनि जो बि PRO थी रहियुसि। 2-4 मिनिस्टरनि जो साईं मुराद अली शाह हुयो उन जो बि PRO थी रहियुसि। पर PRO थी रहियुसि घणो करे। तॾहिं आउं उन ज़माने में इंफॉर्मेशन ऑफिसर हुउसि ऐं इंफॉर्मेशन ऑफिसर जी हैसियत में मूं मिठीअ में बि कमु कयो, लाड़काणे में बि कमु कयो इंफॉर्मेशन ऑफिसर जी हैसियत में, ऐं उमरकोट में बि कमु कयो। उते मुंहिंजी 3 हंधनि ते पोस्टिंग रही। जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं गवर्नमेंट आई त मां लाड़काणे में हुउसि, लाड़काणे में इंफॉर्मेशन ऑफिसर हुउसि 88 में। जॾहिं मोहतरमा जी पहिरियों भेरो हुकूमत आई 88 में, तॾहिं साईं काइम अली शाह वज़ीर आला थियो ऐं इंफॉर्मेशन जो मिनिस्टर जेको हुयो उहो नवीद कमर साहिबु हुयो। त आउं लाड़काणे में हुउसि। उहो बि पहिरियों दफ़ो MP थियो हुते? जी सर, जी सर। मिनिस्टर बि पहिरियों दफ़ो थियो? जी। उन खां पोइ वरी मूंखे असेंबली आहे जंहिंमें सैयद ख़ुर्शीद शाह साहिबु हो। हा, सैयद ख़ुर्शीद शाह पहिरीं जेको आहे सो ख़ुर्शीद शाह जो तालीम जो वज़ीर बि हुयो ऐं इंफॉर्मेशन जो वज़ीर बि हुयो। अच्छा। हा, इंफॉर्मेशन जो वज़ीर साईं ख़ुर्शीद अहमद शाह तालीम जो वज़ीर बि हुयो ऐं इंफॉर्मेशन जो वज़ीर बि हुयो। ऐं इंफॉर्मेशन में जेको शुरूआति थी त उहा ख़ुर्शीद अहमद शाह कई। पोइ नवीद कमर जो हा, पोइ वरी मथां जाम सादिक अली साहिब जी हुकूमत आई त जाम सादिक अली साहिब जी हुकूमत में मिठीअ खे ज़िलो ठाहियूं ऐं मूंखे जेको आहे मिठी बदिली कयूं लाड़काणे खां मिठीअ में। पोइ आउं मिठी में जेको आहे सो 2 महीना हुयुसि। उन खां पोइ वरी आउं कराची आयुसि। पोइ वरी सलीम गुल शेख हुयो असांजो सेक्रेटरी इंफॉर्मेशन, उन मूंखे हिते ई रखी छॾियो हेड ऑफिस में ऐं पाण सां गॾु अटैच करे छॾी। उन खां पोइ मां हुन सां गॾु हुउसि, सलीम गुल शेख सां गॾिजी कमु मूं कयो ऐं सिखियो उन खां। उन खां पोइ वरी अब्दुल्ला शाह जी हुकूमत आई त असांजो कुर्बान अली पीरज़ादो ऐं मुंहिंजो जेको ऑर्डर आहे उहो एज़ अ PRO थियो। पर उहो थियो आगा साहिब जे चवण ते, मरहूम आगा ज़ियाउद्दीन जे चवण ते, जेको असांजो मरहूम प्रेस डायरेक्टर हुयो, जेको उन ज़माने में अब्दुल्ला शाह जो प्रेस सेक्रेटरी बि हुयो ऐं सो उन जे चवण ते रहियो। उन खां पोइ वरी तव्हांजे अंडर में बि कमु कयोसीं। जी सर। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो। जी सर। त इहे 4-5 चीफ मिनिस्टर कम जो तरीक़ो कंहिंजो वणियो? मूंखे जेको आहे सो अब्दुल्ला शाह जो स्टाइल तमामु घणो वणियो। अब्दुल्ला शाह जो स्टाइल उहो प्रॉम्प्ट हूंदो हो ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त फौरी तौर ते उनजी इम्प्लीमेंटेशन जेको आहे सो चाहींदो हुयो। ऐं उन ज़माने में एॾी डिटीरियोरेशन बि कोन आई हुई। गवर्नेंस जी जेका डिटीरियोरेशन आहे उहा एतिरी न आई हुई।
उहा एफिशिएंसी हुई ऐं उनखे रेज़िस्ट बि कंदो हो। मतिलबु उन वक़्त ते एॾी इंस्टीट्यूशनल डिक्लाइन शुरू न थियो, मतिलबु उन ज़माने में शुरू थी वियो हो, पर ईअं तव्हां सम्झो त हेतिरो डिक्लाइन, हेॾो ज़वाल न हुयो। तंहिंजे करे अब्दुल्ला शाह असर्टिव हुयो ॾाढो, पंहिंजी अथॉरिटी खे असर्ट कंदो हो त चीफ मिनिस्टर छा आहे, ऐं उनखे जेको आहे सो पंहिंजो गवर्नर्स खे ऐं पंहिंजी जेका आर्डर्स हूंदा आहिनि उनखे इम्प्लीमेंट करण जे लाइ कमाल जो उनखे हूंदो हो। त जेकॾहिं उन में सियासतदान में मुलवस थींदा त ओपनली चवंदो हो ब्यूरोक्रेट खे त असां पॉलिटिशियन आहियूं, तव्हां जेको कानूनी जेका ॻाल्हियूं आहिनि उहे बि मूंखे ॿुधायो, असां त पॉलिटिकल माण्हू आहियूं, ठीकु आहे असां पॉलिटिशियन जे चवण ते कमु कंदा हूंदासीं, लेकिन तव्हां पंहिंजो सरकारी नुक़्ते निगाह जेको आहे उहो बि ॿुधायो, पोइ मां इन जे विच ते बैलेंस रखी करे कमु कंदुसि। मतिलबु ईअं ज़रूरी न आहे त मां पॉलिटिशियन थी वञा या हरू भरू मां ब्यूरोक्रेट थी वञा, मतिलबु विच थोरो रस्तो कढंदो हो ऐं उहो सुठो हुक्मरान हुयो। सिंध सालनि ताईं उनखे यादि रखंदी। कहिड़ा इंफॉर्मेशन जा वज़ीर भला मिली? इंफॉर्मेशन में मूंखे को सुठो वज़ीर कोन मिलियो। इंफॉर्मेशन जो भला मिली? सेक्रेटरी जेके शुरूआत वारा हुया पंहिंजा उहे त कॉम्पिटेंट हुया, अली अहमद बरोही ताईं। अली अहमद बरोही गॾु कमु कयो तव्हां? न, मां गॾु कमु कोन कयो। जिन सां कयो आहे? हा, असांजे तौर में नज़र अब्बास सिद्दीकी हुयो, उन खां पोइ शाहजहान एस करीम आयो, उन हद ताईं ज़वाल शुरू न थियो। शाहजहान साहिबु इंफॉर्मेशन जो सेक्रेटरी रहियो, पोइ चीफ सेक्रेटरी बि रहियो। न, उहो त मूंखे ख़बर आहे। ऐं पोइ प्रिंसिपल सेक्रेटरी बि रहियो बेनज़ीर साहिबु। इहा बि ख़बर आहे। हा, न, पर ही इंफॉर्मेशन जो सेक्रेटरी रहियो यूनाइटेड नेशन मां जॾहिं आयो हो। तव्हां हुन सां गॾिजी कमु कयो? हा, मां हुन गॾिजी कमु कयो, जेतोणीकि मां हुन सां को अटैच न हुयुसि, पर कॾहिं कॾहिं बाला ऑफिसर हो। हा, बाला ऑफिसर हुयो। कीअं हुयो? मतिलबु ठीकु हुयो, अंग्रेज़ी सुठी। असांजे वक़्त में त ज़ाहिर आहे चीफ सेक्रेटरी हो। हा, मां हुनखे चीफ सेक्रेटरी तौरु ॾिठो, सीएम सां ॻाल्हाईंदे ॿोलाईंदे। मतिलबु हिन दौर जे हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त रिज़नेबली ॾाढो सुठो माण्हू हुयो हिन दौर जे हिसाब सां ॾिठो वञे। हाणे त जेके सेक्रेटरी थियनि था, अॻे सेक्रेटरी जेके थींदा हुआ उहे कमिशनर हूंदा हुआ, DC रहिया हूंदा हुआ, त उन्हनि जो एक्सपोजर तमामु वॾो हूंदो। हाणे जेके आहिनि सो हाणे सेक्रेटरी उहे थी रहिया आहिनि जेके सेक्शन ऑफिसर रहिया, जेके डिप्टी सेक्रेटरी रहिया, या बि हुकूमती पॉलिसी आहे, ज़ाहिर आहे हुकूमत खे त को चैलेंज नथो करे सघे, पर उन सां गवर्नेंस जेका आहे सा उहा मुतासिर थी आहे। ॿिया सेक्रेटरी? ॿिया जेके सेक्रेटरी हुया उन्हनि में प्रोफेशनल में जेको आहे सो जेके प्रोफेशनल डेडिकेट हुया उन्हनि में सलीम गुल शेख ठीकु ठाकु माण्हू हुयो, उहो प्रोफेशनली हिकिड़ो डेवोशन उनखे हुयो, प्रोफेशनली उनखे साउंड हुयो। बाक़ी एडमिनिस्ट्रेटिवली हू साउंड कोन हो, एडमिनिस्ट्रेटिवली साउंड कोन हो। जेके वरी असां वटि वरी जेके छा था चओ तव्हां, एडमिनिस्ट्रेटिवली सलीम साहिबु न हो? न, मतिलबु जेके हिकिड़ा माण्हू इंतज़ामी तौर ते साउंड हुया, हिकिड़ा माण्हू प्रोफेशनली साउंड हुया। हिकिड़नि माण्हुनि खे ख़बर लिखणु ईंदी हुई, हिकिड़नि माण्हुनि खे ख़बर लिखणु ईंदी हुई। हिकिड़ा माण्हू CSS पढ़ी आयो फर्स्ट क्लास, उन में ऐं ऑफिसर तौरु ठीकु हो, पर इंफॉर्मेशन जे इंतिज़ामी मामलनि में एतिरो ठीकु कमज़ोर, मतिलबु एॾो एक्टिव न हो, असर्टिव न हो, या कमु करणु न ॾींदासीं। ॾिसो, पोइ हालतूं ईअं बि हूंदियूं, पर ॻाल्हि इहा आहे त वरी बि हिन दौर जे हिसाब सां जेकॾहिं असां हुनखे ॾिसूं था त हुनजो सुठो दौरु हो, सुठनि लफ़्ज़नि में हुनखे यादि था करियूं। हू पाण प्रोफेशनल हो, हिनखे इहा ख़बर हूंदी जाम सादिक़ अली साहिबु तॾहिं वज़ीर आला हो, जाम सादिक़ अली वज़ीर आला हो। पोइ हिन हिकिड़ो स्टाइल कढियो त पब्लिसिटी जेका चीफ मिनिस्टर जी उहा जेका आहे सा चीफ मिनिस्टर जे ख़िलाफ़ु नेगेटिव पब्लिसिटी ॾाढी थी थिए, त उन खे जेको आहे सो पॉज़िटिव पब्लिसिटी में कीअं तब्दील कजे। त पोइ हू ईअं बि कंदो हो त जेको आहे सो मिसाल आचर जॾहिं एक्टिविटीज़ घटि हूंदियूं त आचर जॾहिं CM जो इंटरव्यू रिलीज़ कराईंदो हो त उहो ॿिए ॾींहं ते वरी डिस्प्ले ठीकु ठाकु हूंदो, या वरी का इवेंट जे तलाश में हूंदो हो त को इवेंट थिए जंहिं ते चीफ मिनिस्टर जी पब्लिसिटी कराइजे, पर उहो सुठी पब्लिसिटी करे वेंदो हो, कराए वेंदो, उहो उनखे इहो हुयो त उहो प्रोफेशनली साउंड हुयो। ॿिया जेके आहिनि सो उहे एवरेज में हुया, असांजे जेको आहे सो मां जॾहिं इंफॉर्मेशन जॉइन कयोसि त मूंखे कॾहिं जॉइन कयो? मूं इंफॉर्मेशन जॉइन कई 85 में।
अच्छा 85 में हा 85 में जॾहिं मरहूम मोहम्मद ख़ान जूणे जो साहब जॾहिं मरहूम मोहम्मद ख़ान जूणे जो जेको आहे सो वज़ीर वज़ीर आज़म आज़म हुयो साहब थियो। ऐं हिते जेको आहे सो गौस अली शाह वज़ीर आला हुओ साईं गोस अली शाह। त उहो साईं गौस अली शाह उन ज़माने में मुंहिंजे नज़र अब्बास सिद्दीक़ खे मूं सिफ़ारिश कराई हुई ऐं जेको सेक्रेटरी हुयो उन मूंखे ऑर्डर ॾिनो हुओ। पोइ हाणे चीफ मिनिस्टर ताईं इहो मामिलो वियो न वियो इन जी मूंखे ख़बर न आहे। सिफ़ारिश तव्हांजी हुई माना? हा सिफ़ारिश हुई। हा सिफ़ारिश हुई। अच्छा पोइ तव्हां थी वियो इंफॉर्मेशन पोइ आस्ते 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 पोइ ॾाका टपंदा हाणे किथे पहुतो? इंफॉर्मेशन में जॾहिं आउं आयुसि त मूंखे सिंधीअ में लिखणु सिंधी त लिखणु ईंदी हुई पर उर्दू ऐं अंग्रेज़ी लिखणु कोन ईंदी। इहा मुंहिंजी ट्रेजिडी जेका त रही। पोइ मूंखे कंहिं दोस्त सलाह ॾिनी तव्हां जहिड़े कंहिं दोस्त सलाह ॾिनी त जेकॾहिं अंग्रेज़ी सिखणु चाहीं थो त उहो जेको आहे सो तूं जेको आहे डॉन अख़बार वठि ऐं जंग अख़बार खे छॾे ॾे। मां जंग जो रेगुलर हिकिड़ो रीडर हूंदो हुउसि। जंग जी चूस पियल हा जंग जी चूस पियल हुई त हुन चयो त जेकॾहिं जंग जी चूस ख़तमु न थींदी त तूं अंग्रेज़ी न सिखी सघंदे छो त हिन में उर्दू जी टेस्ट आहे हिन जी उर्दू जी टेस्ट आहे। पोइ मूं डॉन अख़बार जेका आहे वठणु शुरू कई। तॾहिं आउं रहंदो हुउसि डॉक्टर नीलकंत आउं ॿई गॾु रहंदा हुआसीं। मिठी वारो दादा रोचीराम जो पुटु। रोचीराम जो पुटु उहो कराची में पढ़ंदो हुयो। आउं बि उन सां गॾु उन बंगले में उन एरिया में रहंदो हुउसि। पोइ हू मूंखे गाइड कंदो हो। आउं अंग्रेज़ी पोइ पढ़ंदो हुउसि ऐं अंग्रेज़ी पोइ जेका सा उन ॾींहुं 85 में मूं डॉन अख़बार वठणु शुरू कई त पोइ जेका सा 2005 ताईं उहा हली। 2005 ताईं 2005 न चइजे 2020-22 ताईं हली। पर 20 साल हिन सदी जा 15 साल पुठी सदी जा त असां 35 सालनि खां मां उनजो रेगुलर ऐं एविड रीडर हुयुसि। ऐं जेको आहे सो हिकु हिकु लफ़्ज़ खे ॾिसी करे ऐं पोइ मां डिक्शनरी हूंदी शाहाणी साहिब जी ऐं एटी शाहाणी जी जेका डिक्शनरी हूंदी उहा रेफर कंदो हुउसि ऐं उन जे सदके में जेको आहे सो मुंहिंजो कुझु थियो। पोइ इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में तव्हां मुसलसिल कमु कयो? हा पोइ मां मुसलसिल कमु कयो। पोइ कराची मां किथे वियो? कराची मां पहिरीं त 88 में लाड़काणे बदिली थियुसि ऐं 89 में 90 में अॻे त बदिलियूं लाड़काणे जेके कंदा हुआ जी सर उहे जंहिंसां हिसाब हुजनि उहो लाड़काणे या जेकाबाद मोकिलींदा। तव्हां सां को हिसाब रहियल? न मूंसां को हिसाब कोन हो। असांजो डायरेक्टर जेको उते हुयो उहो असांजो मोहसन हुयो शमसदीन मेमण नालो हुउसि उनजो। हाला वारो शमसदीन मेमण जेको आहे सो इहो हुयो शिकारपुर जो गढ़ी यासीन जो। शमसदीन मेमण? हा शमसुद्दीन मेमण उहो गढ़ी यासीन जो हुयो ऐं उहो जेको आहे सो ही साॻियो ई शम्स साहिबु आहे जेको हिज़बुल्लाह जो वालिद आहे? न उहो न आहे न। हा उहो शमसुल हक़ हुयो। उहो शमसुल हक़ आहे। हा उहो शमसुल हक़। ही शमसदीन मेमण हुयो जेको शिकारपुर जो हुयो। तमामु वॾो ब्रिलियंट ऑफिसर हुयो। तमामु वॾो हाणे बि अलाह साईं हयाती ॾिनी अथसि आहे ऐं उहो रसूल बख़्श बलोच सां गॾु पढ़ियो। अच्छा जेको असांजो सेक्रेटरी हो रसूल बख़्श बलोच जेको सेक्रेटरी टू CM हुयो अब्दुल्ला शाह जे ज़माने दौर में। हा तव्हांजे दौर में रसूल बख़्श बलोच सेक्रेटरी टू CM हुयो। उहो उन सां गॾु पढ़ियो उन जो क्लास फेलो हुयो। उन मुंहिंजी रिक्वेज़ेशन कई ऐं उन मूंखे चयो त तव्हां हलो ऐं मां इन ख़ुशीअ में लाड़काणे वियुसि त मां हिन खां कुझु सिखंदुसि वञी। वाह वाह। त मां लाड़काणे में रहियुसि वञी त मूंखे उते रहण जी का जॻहि कोन हुई। आउं जेको आहे हॉस्टल में रहंदो हुउसि लियाकत में उहा चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्टल जेका हुई उते कंहिं डॉक्टरनि सां गॾु रहंदो हुउसि। उहे डॉक्टर पढ़ंदा हुया वीचारा स्टूडेंट हुया। उते कंहिं तोखे अटैच करायो? उते असांजो इंफॉर्मेशन ऑफिसर हुयो लियाकत राजपर उन मूंखे अटैच करायो। पंहिंजो अब्दुल करीम राजपर साहिब जो वॾो भाउ। हा वॾो भाउ मरहूम गुज़ारे लाजवाब माण्हू। हा उन ई जेको आहे सो मूंखे उते दोस्तनि वटि वठी हलियो ऐं चई त यार हीअ ग़रीब माण्हू आहे त तव्हां रहंदो। पोइ आउं उते जेको आहे सो आउं तक़रीबन 12 महीना 10-12 महीना उते हुउसि लाड़काणे में ऐं शमसदीन खां ई मूं कमु सिखियो। शमसदीन आगा ज़ियाउद्दीन खां पोइ ॿिए नंबर ते जेको मूं कमु सिखियो उहो शमसदीन मेमण खां सिखियो। आगा साहब शम्स साहब उहे त ठीकु थिया। ही लाड़काणे में हाणे जेको वञे त हाणे उन्हनि खे रहण जी सरकारी जाइ मिली वेंदी? न हाणे त जॾहिं आउं डायरेक्टर हुउसि लाड़काणे में त मूंखे जॻहि कोन मिली। मूंखे जॻहि कोन ॾिनी। पोइ आउं होटल ते रहंदो हुउसि। अच्छा होटल ते रही कमु कंदो हुउसि त का बि जॻहि कोन। माना तरक़ी का बि कान्हे मुलाज़िम जे लाइ? हा न मुलाज़िम जे लाइ का बि तरक़ी कान्हे। जेके मुलाज़िम सियासी तौर ते पाण खे वेझा करे था वञनि कंहिं तरीक़े सां उन्हनि जे लाइ त का गुंजाइश पैदा थी उन्हनि जे लाइ त का गुंजाइश पैदा थी सघे थी। असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ न थी सघे।
जेके माण्हू पाण खे पोइ तव्हां लाड़काणो करे आया आहियो, पोइ हिते रहियो? जी हिते बि हिते जेको मुंहिंजी 35 साल नौकिरी रही, पर मोस्टली मूंखे जेको हिननि दोस्तनि असांजा जेके सेक्रेटरी हुया या डायरेक्टर हुया, उन्हनि क्लिपिंग में मूंखे लॻायो, कटिंग में, मतिलबु प्रेस क्लिपिंग जेका साहब जे अॻियां अचे। हा, साहब जे अॻियां अचे, सेक्रेटरी वटि अचे या पंहिंजे, हा, मतिलबु त उन CM ज़माने वटि में अचे, प्रेस, गवर्नर। हा, उन ज़माने में प्रेस क्लिपिंग जो रवाजु हुयो ॾाढो। प्रेस क्लिपिंग खे पढ़ण जो रवाजु हुयो, प्रेस क्लिप खे ॾिसण जो रवाजु हो। अब्दुल्ला शाह त उन्हनि ते ई ऑर्डर कंदो हुयो। उन अब्दुल्ला शाह उन्हनि ख़बरुनि ते ई ख़बरूं ईंदियूं उन्हनि ते ई ऑर्डर कंदो हो। तंहिंजे करे घणो अरसो मुंहिंजो जेको आहे सो 10-12 साल 15 साल क्लिपिंग तयारु करण में लॻो। ऐं जेतोणीकि मूंखे लिखणु पढ़णु ईंदो हुयो या लिखणु पढ़ण जे हवाले सां, इहा सज़ा हूंदी न तव्हांखे? हा, पर उन जी ज़रूरत घटि हुई। न, पर इहा सज़ा हूंदी न? हा, सज़ा, हा। सज़ा छो ॾींदा हुआ तव्हांखे? उहो इन करे ॾींदा त उन्हनि जे हिननि जा ही चाहींदा हुआ त असांजो हर हुकुम मञियो वञे। बाबा, के हुकुम मंझी सघजनि था, के हुकुम नथा मंझी सघनि। असां त ईमानदारी सां विलिंग हूंदा हुआसीं त जेकॾहिं को कंहिं तरीक़े सां को जाइज़ कमु आहे त अखियूं पूरे करे छॾिजे। पर हू जेके आहिनि सो असांखे नेगेटिव लिस्ट में रखंदा हुआ। तंहिंजे करे उहा नेगेटिव लिस्ट में ई रखंदा हुआ। पोइ असांजे लाइ मतिलबु इहे मोस्टली जेका RR जेको हूंदो आहे, रिसर्च रेफरेंस जेका हूंदी, उहा ई असांजे मुक़दर हूंदी। ऐं हिन शोबे जी इज़त बि घटि। हा, मतिलबु इहा इज़त बि घटि, कमुकार बि घटि, ऐं उनजी जेका अहलियत आहे, मतिलबु इहा त उनजी जेका ज़रूरत आहे उहा बि घटि। सुबुह जो तव्हां अचो सवेरो 6 बजे मां दफ़्तरु पहुचंदुसि, ऐं 6 बजे दफ़्तरु पहुचंदुसि। जेसि ताईं आउं कटिंग में रहियुसि, 6 बजे दफ़्तरु पहुचंदुसि। तव्हां ईअं सम्झो त 4:30 बजे आउं घरां उथंदुसि, ऐं जेको आहे सो मुंहिंजी घरवारी आउं उथंदासीं, ऐं तड़बड़ करे नाश्तो करे ऐं पोइ निकिरंदुसि। 6 बजे आउं दफ़्तरु पहुचंदुसि। 6 बजे क्लिपिंग जो फाइल तयारु करे हिकिड़ो गवर्नर खे मोकिलिबो, हिकिड़ो चीफ मिनिस्टर खे मोकिलिबो, हिकिड़ो मिनिस्टर इंफॉर्मेशन खे मोकिलिबो, हिकिड़ो पोइ मतिलबु असांखे इहा शिकायत रही त मतिलबु त पढ़ण जो को रुझान कोन हो। मथे हेठि किथे बि कोन। मिसाल 10-15 साल जेको आहे सो असां इहा समरी तयारु कई, या कटिंग लिखी, कटिंगूं लिखियूं, पर कॾहिं बि कंहिं ईअं न चयो त भई फलाणी कटिंग जेका आहे सा मिस आहे, फलाणी ख़बर जेका आहे सा तव्हां मिस ॾिनी आहे, इहा छो ॾिनी आहे, या साॻी ख़बर जेका आहे सा तव्हां 2-3 दफ़ा जेका सबमिट कई आहे, ऐं साॻी ख़बर त काविश में आई, उहा बि तव्हां मोकिली, वरी जंग में आई, वरी उहा तव्हां मोकिली, वरी डान में आई, उन ते तव्हां मोकिली, त मतिलबु त इन जी ज़रूरत कोन्हे। त असां मतिलबु इहो ईअं लॻंदो हो त केरु पढ़े कोन थो मथे। कंहिं माना शाबस बि न ॾिनी हूंदी, कंहिं बि शाबस न ॾिनी, कंहिं तनक़ीद बि न कई त बाबा हीअ तव्हां छा था मोकिलियो। हिननि जी मतिलबु आहे त इस्लाह केरु कंदो। सेक्रेटरी जेको हूंदो उहो बि ईअं पंहिंजे ॾाढो डपु रखी छॾींदो। सेक्रेटरी जेको वक़्त जो सेक्रेटरी हूंदो उहो बि डपु रखी छॾींदो, पढ़ंदो कोन हो, उनखे पढ़ंदो कोन। साहब पुछंदो कंहिं ख़बर जो त साम्हूं खोले ॾिसंदो, साईं हीअ ख़बर आहे। ऐं मोस्टली उहे ख़बरूं पढ़ंदा जंहिंमें हिननि जो फ़ोटो हुजे, हिननि जी पब्लिसिटी हुजे, हिननि जी पंहिंजी जेको आहे हुजे। बाक़ी इंस्टीट्यूशन जेका आहे गवर्नमेंट जी जेका तनक़ीद थिए थी, पोइ जेको आहे सो पोइ उनजो जॾहिं फॉल आउट थींदो हो त पोइ त दिलचस्पी वठंदा हुआ, कुझु ॾींहं, हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, पर पोइ वरी साॻी ॻाल्हि थी वेंदी। उन खे को इंस्टीट्यूशनल शिकिल कोन ॾिनो, अदालती शिकिल कोन ॾिनो। पोइ उन जे करे जेको आहे इहो सभु कुझु करण में तव्हांजा पंहिंजा कुलीग्स शामिलु हुआ? जी। अच्छा। असांजे इंफॉर्मेशन में तव्हां सम्झो त जेका एॾी सियासत हुई इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में, हिकिड़ो त जेको आहे सो इंफॉर्मेशन जे माण्हुनि खे मूंखे वॾे ॾुख सां चवणो थो पए त इंफॉर्मेशन जो कमु कहिड़ो आहे सवाइ ख़बर लिखण जे, ॿियो कमु कहिड़ो आहे? ॿियो त को कमु कोन्हे। ऐं इन इंफॉर्मेशन जो जॉब को डिफ़िकल्ट जॉब बि न आहे। तव्हांखे रुॻो अंग्रेज़ी, तव्हांखे रुॻो ख़बर लिखणी आहे, यानी जेके अख़बारनि में जेके ख़बरूं 20-30 हज़ारनि रुपयनि ते माण्हू लिखनि था वेठा, जेके इहे सिंधी, आउं बि सिंधी अख़बारनि मां कमु करे आयो आहियां, उते 20-30 हज़ारनि ते जेके रिपोर्टर कमु था कनि वेठा। 20-30 तुंहिंजे वक़्त में त न आहे न? हा साईं, उन वक़्त ते त असांखे 600 रुपया ॾींदा। महिराण में 600 रुपया ॾींदा। तव्हां किथे कमु कंदा हुआ? ऐं महिराण हैदराबाद में कमु कंदो। साईं सरदार शाह वटि? साईं सरदार शाह फोत थी चुको, उन खां पोइ जो जेको दौर। अच्छा। हा, साईं सरदार। ऐं साईं शमशेर हैदरी जो दौर में हुउसि। हुए? हा। भला उहो दौर त ॿुधाए असांजे ॾिसंदड़नि खे, छा हुयो उहो दौर? 2-3 महीना ॾिसो, अवल त उहो आयो कीअं, छो आयो? साईं इहा पाण खे ख़बर कोन पई सघी त हीउ जेको आहे सो शमशेर हैदरी पंहिंजो यगानो माण्हू
पोइ माण्हू चवंदा त शमशेर हैदरी पंहिंजो नज़रियो छॾे ॾिनो आहे या महिराण जे मालिकनि पंहिंजो नज़रियो छॾे ॾिनो आहे पॉलिसी जेका असां तब्दील कई अथनि त पोइ उन्हनि जे लाइ हीउ मुख़्तसिर जवाबु ॾींदो हो त बाबा महीने ॾेढ ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त जेको आहे सो केरु पंहिंजे नज़रियात खां तब्दील करे हिन जो वरी इहो चवणु हुयो असांखे वरी हू ईअं चवंदो हो शमशेर हैदरी ख़ुदा खे ख़बर आहे त उहो उन में सही हुयो या न हुयो हू ईअं चवंदो हो त हीअ MRD जी तहरीक 2-4 महीना आहे पंहिंजी अख़बार मथे हली वेंदी उन खां पोइ वरी पाण नॉर्मल सिचुएशन थी वेंदी पोइ पाण नॉर्मल सिचुएशन में हूंदासीं पर पंहिंजी अख़बार जेका आहे मथे अची वेंदी हुन जो हू इहो आइडिया हुयो पर पोइ वरी जेको आहे सो हिन जो मालिकनि सां जेको आहे सो न थियो सघे छा ते थियुसि इहा का ख़बर न ई पर चवनि था त हुनजो जेको कालम हिकिड़ो लिखंदो फुलतरू जे नाले सां उहो जनरल ज़ियाउल हक़ शिकायत कई पीर साहब पागारे खे त हीउ जेको आहे सो फुलतरू जो कालम लिखे थो ऐं हिकिड़ी इहा बि शिकायत रही त जेको आहे सो शमशेर हैदरी हिकिड़े एडिटोरियल में लिखियो त जेको आहे सो जेकॾहिं MRD जे मथां इल्ज़ाम आहे जनरल ज़ियाउल हक़ जो त हिन MRD वारनि ॿाहिरिनि माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि खां पैसा वठी पोइ तहरीक हलाई आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे नाले या हिननि जे नाले त हिन इहो बि लिखियो त पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद जी जेका तहरीक हली उन ते बि इन क़िस्म जा इल्ज़ाम हुया इहे इल्ज़ाम त हर दौर में लॻंदा रहंदा आहिनि तंहिंजे करे उन ते एॾो परेशान थियण जी ज़रूरत न आहे त मालिकनि वरी इहो मौक़ुफ़ इख़्तियार कयो त पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद जो सरबराह त पीर साहब पागार हुयो जेको हिन अख़बार जो मालिक आहे तव्हां सां त हुन इहो शमशेर हैदरी इहो चयो त मूंखे इहा ॻाल्हि फ्रेश माइंड ते कोन हुई त को पीर साहब पागार हो इन हूंदो मुंहिंजो इशारो पीर साहब पागार हेॾे कतई न हो मुंहिंजो इशारो क़ौमी इत्तेहाद ॾे हुयो क़ौमी इत्तेहाद मां मुराद असगर ख़ान क़ौमी इत्तेहाद मां मुराद मुफ़्ती महमूद प्रोफेसर गफ़ूर इहे माण्हू हुया ऐं मियां तुफ़ैल इहे माण्हू हुया हुनजो इहो चवणु हुयो पर पोइ जेको आहे सो हुन उहो महीनो ॾेढ रहियो अख़बार ठीकु ठाक विकामी ऐं जेको आहे सो तरक़ी करे रही सर्कुलेशन हुनजी वधी रही पर पोइ मालिकनि खे बि हिन सां का एॾी सर्कुलेशन सां दिलचस्पी कोन हुई ऐं तव्हां सम्झो त मालिकनि खे बि अख़बार सां बि का एॾी वॾी दिलचस्पी बि कोन हुई अॼु ताईं हा अॼु ॾींहं ताईं तव्हां ॾिसो हूंदो त जेका आहे सा महिराण अख़बार को काविश जे बराबरि या इन्हनि जे बराबरि न अची सघी आहे हालांकि हीअ 50 साल पुराणी बि आहे साईं सरदार अली शाह जेको पंहिंजी पॉलिसी मुताबिक़ उनखे हलाईंदो हो जेका साईं जी जेका पॉलिसी हुई उन मुताबिक़ हलाईंदो ऐं पोइ वरी जेको आहे सो पोइ ईअं हलाईंदा रहिया पोइ वरी उनजो को ख़ासि को न थियो पोइ थी वियो इहो सिलसिलो त उहा अख़बार जेका आहे सा तव्हां त ॾिसंदा हूंदव त का ओॾी ख़ासि तरक़ी न करे सघी आहे का सर्कुलेशन कान्हे हुनजी पर वॾी अख़बार पुराणी अख़बार आहे पुराणी अख़बार चई सघिजे थो हाणे तव्हां महिराण में सरदार शाह जे बदिरां शमशीर ॾिठो हा सर शमशीर जे कम जो तरीक़ो कीअं हो ॾिसो शमशेर जेको आहे सो जंहिं तरीक़े सां कमु करे रहियो हो उहो प्रोफेशनली साउंड हो साईं सरदार अली शाह खे मूं कमु कंदे कोन ॾिठो हुनखे छॾियो जेको ॾिठो हा जेको मां ॾिठो शमशेर हैदरी जो स्टाइल इहो हूंदो हो त सुबुह जो सवेरो जेॾी महिल उथंदो हो त हीअ हिकिड़े होटल में रहंदो हो जेको मार्केट जे पासे में आगा ख़ान जमायत खाने जे पासे में हिकिड़ो होटल हूंदो हो ख़ौजनि जो उते ई रहंदो हो उते हिकिड़ो कमिरो वरितो हुई उते ई रहंदो हो ऐं उते ई सुबुह जो 5-8 अख़बारूं जेके उन ज़माने जो मशहूरु अख़बारूं हुयूं जंग आहे नवाए वक़्तु आहे इबरत आहे ऐं जसारत आहे अमन आहे इहे सभई अख़बारूं जेके आहिनि सो इहे पहिरीं पढ़ी पोइ एडिटोरियल लिखंदो मिसाल इहे असां हुनखे 2-4 दफ़ा चेक कयोसीं त हू 12-1 बजे खां पोइ वांदो थींदो मतिलबु सुबुह जो वठी जो अख़बारूं पढ़णु शुरू थींदो त एडिटोरियल बि पढ़ंदो हो कालम बि पढ़ंदो हो तज़िया बि पढ़ंदो हुयो तबसरा बि पढ़ंदो हुयो ख़बरूं बि पढ़ंदो हुयो उन खां पोइ हू वञी को फ़ैसिलो कंदो पोइ पोइ कंपोज़िटर दाऊं कंदा त असांखे एडिटोरियल ॾाढो शाम जो देरि सां मिलियो आहे पर हू लिखंदो हुयो शाम जो पर एडिटोरियल जेको लिखंदो हो उहो वज़नदार लिखंदो तव्हांखे उते दफ़्तर में रहंदे ख़बर पई त तव्हांजी इज़त वधी वई आहे सॼी सिंध में हा असांजो जेको MD हुयो हाजी मोहम्मद इब्राहिम हिंगोर जो अलाह साईं हुनखे रहमत फरमाए उहो पाण चवंदो हो मज़ाक़ में फरमाईंदो हो पर उहो पाण फरमाईंदो हो त यार जंहिं ॾींहंनि में शमशेर हैदरी हूंदो हो त असांखे वॾा माण्हू अची सलाम कंदा हुआ वॾा माण्हू असांखे सलाम कंदा हाणे उहे साॻिया माण्हू आहिनि असांखे सलामी कोन था कनि असां सलाम था करियूं त उनजो जवाबु कोन था ॾियनि मुंहिंजो मतिलबु आहे त इहो हू इन अवामी स्टाइल में ॻाल्हियूं कंदो हो ऐं पर इहो ज़रूरु चवंदो हो
त जेको आहे इहो सिलसिलो आहे। त शमशेर हैदरी जो जेको दौरु हुयो उहो तव्हां चई सघो था त उहो हिकिड़ो प्रॉपर अख़बार जो दौरु हुयो। हाणे इंफॉर्मेशन में तव्हां टोटल ड्यूटी घणी कई? 35 साल सर। 35 जी सर। ऐं आख़िरी कहिड़ी पोज़ीशन ते? मां रिटायर थियुसि एज़ अ डायरेक्टर इंफॉर्मेशन। अच्छा, डायरेक्टर इंफॉर्मेशन कराची मां? जी सर। अच्छा, हाणे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो माहासिल छा आहे, सिखियो छा तव्हां? ॾिसो, इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो वर्चुअली हाणे को कमु ई कोन रहियो आहे। विच ते जेको आहे सो कनि अख़बार वारनि इहो सुप्रीम कोर्ट में चौधरी इफ़्तिख़ार जे दौर में केस दाख़िल कयो त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट अबालिश कयो वञे, छो त उहो उन सीक्रेट फंड जेके आहिनि सो रखे थो ऐं सीक्रेट फंड साफ़ हिन खे ख़रीद करण जे लाइ इस्तेमालु था करनि। हामिद मीर वारनि जी जेका आहे पिटीशन हुई सुप्रीम कोर्ट में, पोइ सुप्रीम कोर्ट वरी उन ते कमीशन ठाही जस्टिस नासिर असलम ज़ाहिद जे सरबराही में। उन इहो चयो त इहा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे रहणु खपे, बाक़ी उन में रिफॉर्म अचणु खपनि। मूं हिकिड़े एडवाइज़र खे बैरिस्टर अब्दुल वहाब, बैरिस्टर मुर्तदा वहाब खे चयो त साईं तव्हां महिरबानी करे जेको आहे सो हिकिड़ो नऊं इंफॉर्मेशन जे लाइ नऊं जेको आहे सो मैग्ना कार्टा ॾियो, मैग्ना कार्टा ॾियो। त मूंखे चवंदो उहो मैग्ना कार्टा छा आहे? मूं चयो साईं हिकिड़ो चार्टर ऑफ ड्यूटीज़ आहे। त हाणे जेको आहे सो मीडिया तमामु वॾी तब्दीली थी आई आहे। हाणे जेके बि माण्हू लिखी नथा पढ़ी सघनि, न का लिखी नथा सघनि, अपडेट नथा करे सघनि, उहे महिरबानी करे साइड ते हलिया वञनि, उन्हनि खे तव्हां ॿिया जॉब ॾेई छॾियो, जेके बि जॉब आहिनि उन तव्हां ॾेई छॾियो। त सो मतिलबु आहे त मूंखां वरी पोइ हुन पुछियो बैरिस्टर मुर्तदा वहाब, हुनखे सॼी ख़बर हुई, पर हुन मूंखां ईअं पुछियो त भला तव्हांजे नज़र में मैग्ना कार्टा छा आहे? त मूं चयोमांसि मैग्ना कार्टा लिखण खां शुरू, पढ़ण खां शुरू थींदो आहे, लिखण त ख़तमु थींदो आहे। मतिलबु इहा त असांखे लिखणु अचे, असांखे पढ़णु अचे, इहो आहे असांजो कमु, इहो आहे असांजो कमु। रिफॉर्म्स जो छा थियो? जी साईं। रिफॉर्म्स जो छा थियो? न, रिफॉर्म न थी सघिया। हुन इहो जेको आहे सो चयो, हुन इहो चयो त जेको आहे सो तव्हांजे नज़र में घणा माण्हू आहिनि कम वारा? मूं चयोसीं मुंहिंजे नज़र में त 8, 10, 12 माण्हू आहिनि जेके कमु करे सघनि था, जिन खे कम सां दिलचस्पी आहे, पर उन्हनि खे तव्हां लॻायो नथा वञो। गवर्नेंस जो मसइलो इहो आहे त उन्हनि खे लॻायो नथो वञे, उन्हनि खे वरी ॿियनि धंधनि में लॻाए थो वञे। पोइ हुन मूंखे चयो त उहा लिस्ट ॾे तूं, जेके लिखी पढ़ी सघनि था या लिखण पढ़ण सां इंट्रस्ट रखनि था। पोइ मूं लिस्ट ॾिनी, उन्हनि जी मीटिंग जेका असां घुराई, पर यकदमि पोइ ट्रांसफर पोस्टिंग थी वई। घणा परसेंटेज माण्हू लिखी पढ़ी सघनि था? तव्हां ईअं सम्झो त 20% माण्हू लिखी पढ़ी सघनि था। 80% वेठा आहिनि। 80%। हिकिड़ो मिनिस्टर हुयो, नओं जॾहिं मिनिस्टर हुयो सिंध कैबिनेट जो, त उहो आयो त उन चयो त डायरेक्टरनि सां आउं इंट्रोडक्टरी मीटिंग थो रखां। त डायरेक्टरनि सां जॾहिं इंट्रोडक्टरी मीटिंग थी रही त असांजो हिकिड़ो सेक्रेटरी हुयो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो, उन मिनिस्टर खे असांजे रूबरू चयोसीं हीअ डायरेक्टर वेठा आहिनि, हिननि खे अचे कुझु कोन थो। हीअ जेके बि डायरेक्टर वेठा आहिनि 8-10 ॼणा, जंहिंमें DG बि शामिलु हो मंसूर अहमद शेख, ऐं ॿियनि सभिनी जा चवंदसीं हीअ डायरेक्टर वेठा आहिनि 8-10 ॼणा, हिननि खे अचे कुझु कोन थो, का शइ कोन थी अचे। त मूं दिलि में सोचियो, मूं इहो चयो त कोन को, पर मूं दिलि में सोचियो त इहे रखियल बि त सभु पीपल्स पार्टी जा आहिनि, इन्हनि में त ॿियो त को ॿिए कंहिं ज़ियाउलक जो या इन जो पुर अयूब खान जे दौर जो त को बि माण्हू रखियलु कोन्हे, रखियल बि त सभु तव्हांजा आहिनि। हाणे सिर्फ़ु मसइलो इहो आहे त हिननि खे ट्रेनिंग ॾियणी आहे ऐं हिननि खे इहो अहसासु ॾियारिणो आहे त बाबा जेकॾहिं तव्हां लिखंदव पढ़ंदव त पोइ तव्हांखे लाड़काणे मां बि हिते घुराइबो, पोइ तव्हांजा मसइला बि हल कबा। ॿी सूरत में तव्हां लाड़काणे में वेठा हुजो, तव्हां मिठे में वेठा हुजो, तकलीफ़ में वेठा हुजो, पोइ ॾिसो हीअ 12 महीननि में लिखी पढ़नि था नथा सघनि, पोइ ॾिसो तव्हां कीअं थी तब्दीली अचे। लेकिन सुवालु इहो आहे त जेको हुकूमत में वेठो आहे उनखे नियत आहे इनखे आणण जी? जेकॾहिं नियत आहे, वेयर देयर इज़ विल देयर इज़ वे। जेकॾहिं तव्हांखे नियत आहे त पोइ तव्हां घणो कुझु करे सघो था, पर इहो कोन था कनि। असांजे माण्हुनि खे जेका असां ट्रेनिंग कोन थी ॾिनी वञे। मिसाल असां वटि असिस्टेंट कमिश्नर जॾहिं असांजे सिस्टम में अची थो वञे, असिस्टेंट कमिश्नर, त उनखे बि साल जे लाइ ट्रेनिंग ॾींदा आहिनि ऐं उनखे असिस्टेंट कमिश्नर UT सॾिबो आहे, असिस्टेंट कमिश्नर अंडर ट्रेनिंग। त बाबा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे माण्हुनि खे तव्हां मूं उन मिनिस्टर खे चयो, मूं चयोसीं कराची में तव्हां जेकॾहिं ट्रेनिंग नथा ॾियो असांजे ऑफिसरनि खे, इन जो मतिलबु इहो चिराग तले अंधेरा। मतिलबु इहा त कराची में बि रही करे असां जेकॾहिं असां उमरकोट में रही करे रहिजी वञूं पोइ त सम्झ में अचे थी ॻाल्हि, जेकॾहिं मिठी में आउं रहिजी वञा पोइ त सम्झ में अचे थी यार कराची में जिते डान अख़बार मौजूदु आहे, जिते अख़बार मौजूदु आहे, इन्हनि अख़बारनि में त असांखे लॻाइणो आहे न। मिसाल डान अख़बार वारा कंहिं ज़माने में छा कंदा हुआ त जेको PPI मां कमु करे ईंदो या APP मां कमु करे सिखी ईंदो उन खे डान में लॻाईंदा हुआ।
असांजा केतिरा ई दोस्त जेके आहिनि उते लॻा त बि सुवाल आहे त असांखे बि त मोकिलियो न APP में PPI में त बाबा तव्हां वञी 5 ख़बरूं रोज़ानो ठाहे अचो, 5 ख़बरूं तव्हां ठाहे अचो। ऐं जेकॾहिं असां ॿिए सूरत में तव्हांखे मिठी था ट्रांसफ़र करियूं, पोइ ॾिसो त हिते कीअं था माण्हू सिखनि। पर जेकॾहिं सिखण जी नियत ई न हुजे, हर मामले में सियासत हुजे, हर मामले में सियासत हुजे, पोइ त ठीकु आहे। बिस्मिल्लाह। हिकिड़ी वरी सिंध इंफॉर्मेशन कमीशन बि ठही। इंफॉर्मेशन कमीशन जेका ठही हुई उहा आहे त जेका सरकारी अदारा आहिनि, सरकारी खाता आहिनि, उन्हनि ताईं जेकॾहिं मालूमात नथा ॾियनि त हू वठी ॾींदा। सिंध इंफॉर्मेशन जेका कमीशन आहे उहा मालूमात ताईं जेका रसाई जो हक़ु आहे हर शहरीअ जो, हर सूबे वासीअ जो, हर शहरी जो हक़ु जेको आहे, मिसाल तौर ते जेकॾहिं कंहिं माण्हू खे खपे थो त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट केतिरा इश्तिहार जारी कया आहिनि, या केतिरियूं बसूं घुरायूं आहिनि, या केतिरो जेको आहे सो डैम ठाहिराया आहिनि, इन डैमनि ते ख़र्चु केतिरो आयो आहे, इन डैमनि जा कंट्रेक्टर कहिड़ा आहिनि, त उन्हनि जी मालूमात ॾियणु इंफॉर्मेशन कमीशन वारनि जो फ़र्ज़ु आहे। पर पोइ जॾहिं गवर्नेंस न आहे त पोइ इहे बेड गवर्नेंस जा प्रॉब्लम थियनि था। बाक़ी हुननि जो जेको इंटेंशन आहे उहो को बेड कोन्हे, उहो जेको नियत आहे उहा कोन्हे। इम्प्लीमेंटेशन साइड जेका उहा कमज़ोर आहे। असुलु मसइलो इम्प्लीमेंटेशन साइड। माना हुन कमीशन बि पंहिंजे स्कोप ते कमु न कयो। न सर, न कुझु बि न। हुनजो जेको आहे सो जॾहिं तव्हां माण्हुनि खे मालूमात नथा वठी ॾियो, शहरी जेको अदारो आहे, जेको मरहूम जेको हीअ अर्धशेर काउस जी हूंदो, उन जे ताउन सां जेको अदारो खुलियो, उन 2-3 दफ़ा इश्तिहार ॾिना त तव्हांखे जेका बि मालूमात खपे, मिसाल तौर ते जेकॾहिं कराची में रोड खोटिया पिया आहिनि त बाबा इहो कंट्रेक्ट घणे साल में मिलियल आहे, कंहिंखे कहिड़ी कंपनी खे मिलियल आहे, घणे अमाउंट में मिलियल आहे, कॾहिं मुकमल कमु थींदो, फेसिस में थींदो या कीअं थींदो, उहा मालूमात ॾियणु त शहरनि खे जेको आहे सो उहा जेका शहरी कमीशन आहे उनजे तहत ज़रूरी आहे। पर पोइ उन ते अमल दरामद कोन्हे। गवर्नेंस जो मसइलो आहे न साईं, गवर्नेंस जो मसइलो आहे। ईअं त तव्हां ॾिसो पाकिस्तान में आइन बि तमामु सुठो ठहियलु आहे, पर उन ते अमल दरामद ई कान्हे न। तव्हांखे किताब लिखिया? सर, मूं किताब कोन लिखियो आहे। मूं सिर्फ़ु डिक्शनरी जेके हुयूं, हिकिड़ी त किफ़ायत डिक्शनरी हुई जेका रशीद मेमण इन्हनि गॾिजी, रशीद मेमण कढी, उन में मूं 300 सिफ़ा, उन जी 300 सिफ़नि जी मूं प्रूफ रीडिंग कई। मतिलबु उहे मूं लिखिया न हुआ, रिव्यू कयो, उनजो रिव्यू कयो। ऐं उन खां सवाइ सिंधी का अकेडमी में जेको आहे सो शागिर्दनि जे लाइ हिकिड़ी डिक्शनरी जेका आहे मुंहिंजे नाले सां छपियलु आहे, सिंधी का डिक्शनरी फॉर स्टूडेंट्स, उहा मुंहिंजी लिखियलु आहे। ऐं हाणे जेको आहे सो रिटायरमेंट खां बाद में मां जेको आहे सो हिकिड़ो कमु शुरू कयो आहे, जेको मुंहिंजो पुराणो ख़्वाबु हुयो, उहो इहो आहे त अंग्रेज़ी जे बारे में हिकिड़ो सिंधीअ में किताबु लिखणो आहे, त जंहिंमें अंग्रेज़ी ग्रामर बि अची वञे। मिसाल अंग्रेज़ी ॿोली जो वॾो मसइलो इहो आहे त अंग्रेज़ी ॿोलीअ में अंग्रेज़ी जेका अल्फ़ाबेट आहे उन में 26 अखर आहिनि, पर अंग्रेज़ी ॿोलीअ में जेके आवाज़ आहिनि उहे 44 आहिनि। त केतिरा ई अंग्रेज़ी ॿोलीअ जा अखर अहिड़ा आहिनि जंहिंजे लाइ लफ़्ज़ कोन्हनि, जंहिंजे लाइ अखर कोन्हनि। पोइ अंग्रेज़नि पोइ ॿियनि अखरनि खे मिलाए कंपाउंड लेटर कढी करे चयूं। मिसाल घोड़ो कोन्हे को, पोइ GH मिलाए जेको आहे लिखंदा आहिनि। ग़ैन ग़ालिचो कोन्हे को, त पोइ GH लॻाए उहे लॻंदा आहिनि। ऐं न रुॻो उहो, बल्कि उन में स्पेलिंग जो प्रॉब्लम ऐं कंपोज़िशन जो प्रॉब्लम, ऐं ख़ासि करे उहे प्रॉब्लम जेके ॿाहिराड़ी जो शागिर्दु ऐं सरकारी स्कूलनि जो शागिर्दु जेको फेस थो करे, उन जे बारे में किताबु लिखणु, जेका मुंहिंजी वॾी हसरत आहे, जंहिंजे लाइ मूं हाणे जेको आहे सर्वे बि तयारु कई आहे। त जेका इंग्लिश मिसाल असां वटि तव्हां नोट कयो, तव्हां त पाण डॉक्टर आहियो, तव्हां पाण जेके 4-5 लेटर अहिड़ा आहिनि जेके फ्रीक्वेंटली डबल में ईंदा आहिनि। मिसाल एफ जो लेटर, एल जो लेटर, एस जो लेटर, ज़ेड जो लेटर, टी जो लेटर, इहे फ्रीक्वेंटली डबल में ईंदा आहिनि। जॾहिं बि तव्हां त इहे छो था डबल में अचनि? हाणे मूं हिकिड़ो अंग्रेज़ी जो किताबु पियो पढ़ियो, डेविड क्रिस्टल जो, जेको अंग्रेज़ी ॿोलीअ में उनजो उहो मक़ामु आहे जेको सिंधी ॿोलीअ में डॉक्टर नबी बख़्श बलोच जो मक़ामु आहे, या डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो मक़ामु आहे, या सिराजुल हक़ मेमण जो जेको मक़ामु आहे, उन जे लेवल जो जेको अंग्रेज़ी जो किताबु आहे, उहो जेको आहे उनजो नालो आहे स्पेल इट आउट। उहो जेको आहे सो किताबु लिखियो आहे डेविड क्रिस्टल।
उहो अंग्रेज़ी ॿोली जो तमामु वॾो ॼाणू आहे, वॾो माहिर आहे। उहो किताबु हाणे मां पढ़ी पूरो कयो आहे ऐं हाणे मूं सर्वे बि तयारु कई आहे, जेतोणीकि मुंहिंजी आई साइट हाणे को सुठी सुठी पोज़ीशन में न आहे, लेकिन इन जे बावजूदि बि मां कमु करणु चाहियां थो। हाणे उहो मूं सर्वे तयारु करे छॾी आहे, जेका ऐं सर्वे जेका आहे सा 5-6 पेजनि जी आहे। उहा उन में अंग्रेज़ी बि आहे, उन में अंग्रेज़ी ग्रामर बि आहे, अंग्रेज़ी स्पेलिंग बि आहे, अंग्रेज़ी स्टाइल बि आहे ऐं वर्ब पैटर्न बि आहे। जेको सभ खां वॾो जेको ॾुखियो में ॾुखियो कमु आहे उहो वर्ब पैटर्न आहे। वर्ब पैटर्न जो मतिलबु आहे हाउ टू राइट करेक्ट इंग्लिश, हाउ टू राइट करेक्ट इंग्लिश। तंहिंजे करे उहो बि जेको आहे सो मूं लिखियो आहे। हाणे आउं चाहियां थो त उहा जेका सर्वे आहे, अंग्रेज़ी डिपार्टमेंट जेके आहिनि, मिसाल कराची यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी जो डिपार्टमेंट आहे, सिंध यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी जो डिपार्टमेंट आहे, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी जो डिपार्टमेंट आहे, IBA सखर आहे, IBA कराची आहे, उन में जेके शागिर्द आहिनि, शागिर्दियाणियूं आहिनि, उन्हनि खे इहो सर्वे करायां त जीअं उन्हनि खां मालूमात करे ॾिसां त पोइ उहो किताबु लिखिजे जंहिंजी का ज़रूरत बि हुजे। ईअं न हुजे त इहो किताब अहिड़ा अॻु में बि जाम पिया आहिनि, अंग्रेज़ी ग्रामर जे बारे में, अंग्रेज़ी कंपोज़िशन जे बारे में, एक्सप्लोरिंग द वर्ल्ड ऑफ इंग्लिश जहिड़ा किताब पिया आहिनि। सो मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो जेको आइडियंस आहे या मुंहिंजो जेको टारगेट आहे, उहो ॿाहिराड़ी जो स्कूल आहे, ॿाहिराड़ी जे स्कूल जो उहो शागिर्द जेको 8-9 दर्जे में जेको अंग्रेज़ी खां ईअं भॼण थो चाहे, जेको अंग्रेज़ी खां टहणु थो चाहे, उन जो टाह खे ख़तमु करण जे लाइ उहो जेको आहे सो जेको सरकारी स्कूल आहिनि, 8 दर्जे जा शागिर्द, 9 दर्जे जा शागिर्द, 10 जा, 11 जा, 12 जा, इहो आहे मुंहिंजो टारगेट। सो उन ते कमु फाइनल स्टेज में आहे। दुआ करियो त अलाह ताला तौफ़ीक़ ॾिए मूंखे। आख़िरी सवाल, जंहिं ॻोठ में उहा जावा हा उहो ॻोठ अॼु बि आहे? हा सर, उहो ॻोठ आहे। जॾहिं तव्हां जावा हा त स्कूल कोन हो, अॼु आहे? न, अॼु बि कोन्हे को। छो भला? बसि अॼु बि उते कोन्हे। थर जो प्रॉब्लम हिकिड़ो इहो आहे त थर में हिकिड़ो त अछड़े थर में जा मुराद अछड़ो थर थो चवां, जिते तव्हां आहियो, जिते मां आहियां, जेको सांगड़ ज़िले में जाए, जेको तालके खिपरे में जाए, ऐं उहो थर कोन थो चवां जेको नगर पार्कर में आहे, इस्लाम कोट में आहे। ओॾां त रोडनि जो ॼार आहे, ओॾां त रोडनि जो ॼार विछायो वियो आहे। इस्लाम कोट आहे, मिठी आहे। मिठी में तव्हां मिठी शहर में जॾहिं तव्हां दाख़िल थींदव त तव्हांखे ईअं लॻंदो त ॼण हैदराबाद जे शहर में या मीरपुर ख़ास जे शहर में तव्हां अची पहुता आहियो, छो त उतां जा हिंदू जेके आहिनि उहे तमामु घणो पढ़ियल कढ़ियल आहिनि, उहो सुठनि उहिदनि ते आहिनि। पर असांजो जेको थर आहे उन जो प्रॉब्लम इहो आहे त उते एॾी पॉपुलेशन कोन्हे, स्केटर्ड पॉपुलेशन आहे। हिकिड़ो घर हुते आहे, हिकिड़ो घर हुते आहे, हिकिड़ो घर हुते आहे। मतिलबु ईअं को 40-50 घर गॾु कोन आहिनि जिते को स्कूल क़ाइमु कजे। भले प्राइवेट ई क़ाइमु करे सघिजे थो, गवर्नमेंट जेकॾहिं नथी कमु करणु चाहे त हिते त केतिरा ई प्राइवेट आहिनि स्कूल आहिनि जेके हलनि था, कमु कनि था। केतिरनि ई हंधनि ते सरकारी स्कूल कोन आहिनि। जेके बि मयारी स्कूल आहिनि उते जेको आहे इहे प्राइवेट स्कूल आहिनि। प्राइवेट स्कूलनि ते त का बि पाबंदी कोन्हे का, तंहिंजे करे उहो त स्कूल खोले सघिजे थो, पर उते अॼु बि स्कूल कोन्हे को। जेको ॾेधरो तड़ आहे, जेको असांजो जिते मुंहिंजो जनमु थियो, जिते जेको आहे सो उते अॼु बि उहो ई हालति आहे। अॼु बि उते तव्हां सम्झो त 99% माण्हू जेके आहिनि उते अणपढ़ आहिनि। 99% माण्हू, उन्हनि वञा सिर्फ़ु उहे माण्हू पढ़ी सघिया आहिनि जेके माण्हू उतां लॾे आया आहिनि, हिजरत करे बहराइच एरिया जे पासे में, खिपरे जे शहर में, हथुंगे जे पासे में, या हिते अची किथे किथे वेठा आहिनि त उहे स्कूलनि खे ॾिसी करे पोइ कुझु न कुझु पढ़ी विया आहिनि। बाक़ी अदरवाइज़ जेको थर आहे, अछड़ो थर जेको आहे उहो अॼु बि ईअं आहे जीअं 50 साल अॻु में हुयो, अॼु बि ईअं ई आहे। सनाउल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां यादि कयो, तव्हां मूंखे, महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, ही हो जनाब सनाउल्लाह राजड़ साहब। सनाउल्लाह राजड़ साहब जो ॿ ॻाल्हियूं हुकूमत खे सम्झणु खपनि। हिकु त हिकिड़ो शख़्स 35 साल अवल उतां निकितो ऐं कराची में आयो, 35 साल रिटायर बि थी वियो, पर उन खां बि 20 साल अवल हू जंहिं ॾेधरे तड़ में हो उते स्कूल अॼु बि कोन्हे। जेकॾहिं बक़ौल सनाउल्लाह जे त घर पखिड़ियल आहिनि, गॾु कोन्हनि, त उन्हनि समूरनि स्कूलनि जो हिकिड़े फ़ासिले ते हिकिड़ो स्कूल बि ठाहे सघिजे थो। अहिड़ा 2-3 ॻोठ गॾु करे हिकिड़ो क्लस्टर स्कूल बि ठाहे सघिजे थो। 21 सदी जा 5 सदी गुज़री बि वई, अञा अछड़े थर में हिननि शख़्सनि खे, हिननि माण्हुनि खे कोई स्कूल कोन्हे, ऐं इहा हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे। इन ज़्यादती जो तदारक थियणु खपे। ॿी ॻाल्हि जनाब सनाउल्लाह हीअ कई आहे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट हूबहू जीअं असांजा PCS ऐं DMG ऑफिसर आहिनि, उन्हनि जी ट्रेनिंग्स थियनि थियूं,
ये इंफॉर्मेशन ऑफिसर खे पढ़ण खां वठी लिखण ताईं 2 शयूं अचणु खपनि ऐं उन्हनि जी बाक़ाइदा इंटर्नशिप थिए, उन्हनि जी बाक़ाइदा ट्रेनिंग थिए, न त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो को वॾो कारज कोन्हे। ऐं पॉलिटिकल गवर्नमेंट में बकुल सनाउल्लाह जे त हू उन नमूने जी प्रियोरिटी ऐं अवलियत ॾियनि ई नथा। तंहिं करे सरकारी दौर में, सियासी दौर में ज़रूरी आहे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जेका आहे उहा प्रॉपर कमु करे। असांजे दोस्त सनाउल्लाह राजड़ जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। सनाउल्लाह राजड़ हिकिड़ो नेठो, बुर्दबार, दिलेर ऐं इंतिहाई सचाई सां कमु कंदड़, ऐं जीअं पंहिंजे इंटरव्यू में चयो अथसि 10-12 साल त हुनखे खोॾे लाइन हणी छॾियऊं त रुॻो वेठो अख़बारी कटिंग्स करे ऐं क्लिप्स ठाहे गवर्नर ऐं वज़ीर आला जे लाइ, ऐं वरी उहे पढ़नि बि कोन, शाबस बि न ॾियनि, मञता बि न हुजे, रिस्पॉन्स बि न हुजे। सो इन क़िस्म जूं हालतूं रुॻो सनाउल्लाह सां न आहिनि, पर जीअं सनाउल्लाह चयो त 20% माण्हू ॼाणनि था त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट प्रॉपर कीअं हलणु खपे। 80% माण्हुनि खे त इहा ख़बर बि कान्हे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट कीअं हलणु घुरिजे। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं। अवां जी वॾी महिरबानी।